अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। तारा तीली रोए लुधा लालन उभरे, जेहड़ो अतो सुबह तेहड़ी साफ़ी सजणे। भलारे भिड़दणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग बुझी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 13 अक्टूबर 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। अॼु नामियारे सियासतदान अदीब काज़ी फैज़ मोहम्मद जी वरसी आहे। असीं सभ खां पहिरियां खेसि भेटा आछींदासीं, उन खां पोइ सिंध जी सूरत हाल ते मुख़्तलिफ़ लिखणियूं ऐं ॿिया लेख अवां जे समातनि जी नज़र कंदासीं। सभ खां पहिरियां काज़ी फैज़ मोहम्मद जे जनम पनोतरी ते नज़र डोड़ायूं था ऐं तारुफ़ अवां जे समातनि जी नज़र करियूं था। नामियारो सियासतदान अदीब काज़ी फैज़ मोहम्मद 23 नवंबर 1908 ते हालाणी ज़िले नौशहरे फ़िरोज़ में ॼाओ। हुन इब्तिदाई तालीम हालाणी मां पिराई, जॾहिं त सानवी तालीम हालाणी ख़ैरपुर मीरस नौशहरे फ़िरोज़ जे स्कूलनि मां वरिताई। 1929 में हुन मैट्रिक पास कई। 1935 धारे BSc ऐं 1940 में LLB पास करे वकालत शुरू कयाई। काज़ी फैज़ मोहम्मद अमली सियासी ज़िंदगी 1919 में ख़िलाफ़त कांग्रेस जी हलचल में हिसो वठण सां शुरू कई। 1928 ईस्वी धारे जॾहिं साइमन कमीशन जा मेंबर गाॾी मां पड ईदन स्टेशन खां लंघिया थे त हुन ॿियनि शागिर्दनि सां गॾु वञी स्टेशन ते साइमन गो बैंक जा नारा हया हुआ। 1922 धारे काज़ी साहिब ख़ैरपुर हाई स्कूल में पढ़णु वेठो। उन वक़्त में अलामा आया काज़ी ख़ैरपुर रियासत में सीशन जज हो, जंहिंजी बाबरकत सोहबत खां मुस्तफ़ीज़ थियो। 1933 में जॾहिं कराची कॉलेज में पढ़ंदो हो त ख़ाकसार तहरीक में शामिल थियो ऐं 1942 में जॾहिं बंगाल में ॾुकार पियो त काज़ी साहिब ख़ाकसार तहरीक तरफ़ां वॉलंटियर थी 2 महीननि जे लाइ बंगाल वियो। 1943 में मुस्लिम लीग में शामिल थियो। 1948 धारे हारी कमेटी में दाख़िल थियो। 1951 में खेसि सिंध हारी कमेटी जो सदर चूंडियो वियो। उन उहिदे ते हीअ 2 साल रहियो। 1952 धारे मियाँ इफ़्तिख़ारुद्दीन सभिनी क़ौम परस्त कारकुननि खे आज़ाद पाकिस्तान पार्टी में शामिल करण जी कोशिशि कई त काज़ी साहिब उन में शामिल थियो। 1956 में अवामी लीग में शामिल थियो ऐं उन्हीअ जे सिंध लाइ जनरल सेक्रेटरी ते कमु करणु लॻो। उन वक़्तु हुसैन शहीद सहरवर्दी पाकिस्तान जो वज़ीर आज़म हो, जंहिं वन यूनिट जे फ़ाइदे में बयान ॾिना ऐं ख़ारजा पॉलिसी में अहिड़ो रवैयो इख़्तियार कयो जेको अरब क़ौम परस्ती जे ख़िलाफ़ हो। उन्हनि ॻाल्हियुनि तां काज़ी साहिब केतिरनि ई दोस्तनि समेत अवामी लीग तां इस्तीफ़ा ॾेई ॿाहिरि निकिरी आयो ऐं पाकिस्तान नेशनल पार्टीअ जो मेंबर थी कमु करणु लॻो। कुझु वक़्त खां पोइ नेशनल अवामी पार्टी ठही त काज़ी फैज़ मोहम्मद सिंध नेशनल पार्टी जो जनरल सेक्रेटरी थी कमु करणु लॻो। साॻे वक़्तु हुनजी हारियुनि सां हमदर्दी पिणु हली आई। अलाटी हारियुनि खां जॾहिं पाकिस्तान सरकार ज़मीन खसे मुहाजिर दावेदारनि खे ॾियण जो फ़ैसिलो कयो त काज़ी साहिब हुन ख़िलाफ़ हारियुनि जी जदोजहद हलाई ऐं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल शुरू कयाई। उन तहरीक जो तफ़सीली ज़िक्र संस किताब हारी कमेटी ऐं अलाटी तहरीक में मिले थो। काज़ी फैज़ मोहम्मद 1965-66 में शेख मुजीबुर रहमान जी दावत ते संदसि 6 नुक़्तनि खां मुतासिर थी अवामी लीग में शामिल थियो ऐं खेसि अवामी लीग जो सीनियर नायब सदर चूंडियो वियो। 1970 वारनि चूंडनि में काज़ी साहिब नवाबशाह मां अवामी लीग जी टिकट ते क़ौमी असेंबली लाइ उमेदवार बीठो, पर मक़ामी सियासी रसाकशनि जे करे कामयाबु थी न सघियो। 1971 में बांग्लादेश जे ठहण खां पोइ काज़ी साहिब जो कंहिं बि पार्टी सां वास्तो न रहियो ऐं पाण कुझु वक़्तु मुल्की हालतुनि जे अबतरी सबबि बांग्लादेश ऐं पोइ इंग्लैंड में जलावतन थी रहियो। जितां मोटण खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे खेसि कुझु अरसो नज़रबंदि करे रखियो। काज़ी साहिब पंहिंजो पोयों वक़्तु नवाबशाह में वकालत कंदे गुज़ारियो
ऐं 13 अक्टूबर 1982 ते 74 सालनि जी उमिरि में वफ़ात कयाईं। काज़ी फैज़ मोहम्मद अलामा आए काज़ीअ जी सोबत में रहियो। हू हिकु सचो सूफ़ी, सिंध जो शिदाई हुअण सां गॾु हिकु फ़लसफ़ी, मुफ़कर, नावल निगार, शाइर, मौसीक़ार ऐं सिंध वाद आर्टिस्ट हो। काज़ी फैज़ मोहम्मद पहिरियों अदबी मज़मून 1931 धारे लिखियो हो। हुन पंहिंजो पहिरियों नावल जिनसार 1954 में सखर जेल में लिखियो। संदसि छपियल किताबनि में जिनसार नावल, मुंहिंजो ख़्वाब, 2222 नावल, सूरन संदी सेज, अलामा आए काज़ी, हारी कमेटी, अलाटी तहरीक, अणजाण नावल, दर्दन संदो दास्तान, मुंहिंजो सफ़र, आतम कथा ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु काज़ी फैज़ मोहम्मद जी वरसी आहे। असीं खेसि भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं। काज़ी फैज़ मोहम्मद बाबति नामियारो अॻवान सुबुह ज्ञानचंदाणी लिखे थो। काज़ी फैज़ मोहम्मद सां मुंहिंजी गहराई 1953 खां पोइ घणी थी। जेतोणीकि जेतिरे क़दुरु यादि थो पवे त वाक़फ़ियत शायदि 1945 में थी, जॾहिं मां शागिर्द यूनियन खे मुनज़म करण लाइ नवाब शाह वियो हुअसि ऐं पोइ डॉक्टर हासाराम HM ख्वाजा जे घर में हिकु स्टडी सर्कल रखियो, जिते काज़ी साहिब बि मौजूदु हुयो। 1952 में जॾहिं मां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले हेठि आज़ादु थियसि त मूंखे CID जे सरबराह अकबर मिर्ज़ा चिताव ॾिनो त कराची में न रह, न त तोखे वरी गिरफ़्तार कंदासूं। बाक़ी जेकॾहिं तूं हारियुनि में कमु कंदे त असांखे को एतिराज़ु कोन थींदो। पोइ मां हारी कमेटी ऐं कम्युनिस्ट तहरीक में कमु करणु शुरू कयो। ताज मोहम्मद अबड़ो वकील उन वक़्तु लाड़काणे में हारियुनि में सरगर्म हो। संदसि जाइ हारियुनि ऐं कम्युनिस्ट वर्करनि लाइ अॾो हुई। मां जीअं ई साणसि मिलियसि त चयाईं त हल सखर हलूं, जो हारी कमेटी में तफ़रक़ो थी पियो आहे, जंहिंमें हैदर बख़्श ऐं ॿिया हिकु तरफ़ थी विया आहिनि त काज़ी फैज़ मोहम्मद ऐं शमसुद्दीन शाह, मौलवी नज़ीर हुसैन जतोई ऐं ॿिया ॿिए तरफ़। मां शमसुद्दीन सां गॾियसि, जेको मुंहिंजो 1941 में वकालत लाइ पहिरें साल में मुंहिंजो हम क्लासी हो, ऐं हुन ई काज़ी फैज़ मोहम्मद गॾिजी हिकु हारी प्लेटफार्म ठाहिण लाइ मंझता ॾिनी। जल्दी 1953 जूं सूबाई चूंडूं बि मथां अची वियूं। GM सैयद हारी कमेटी ऐं काज़ी साहिब वारी हारी पार्टी ऐं कम्युनिस्टनि गॾिजी हिकु मुतहदा मुहाज़ ठाहियो, जंहिं तरफ़ां 43 उमेदवार बीहारिया विया ऐं उन्हनि उमेदवारनि में काज़ी फैज़ मोहम्मद बि बीठो ऐं मां वरी अक़लियतनि तरफ़ां बीठसि। उन इलेक्शन में बि काज़ी साहिब मुंहिंजे लाइ नवाब शाह ऐं सागड़ ज़िले मां ॾाढी जाखोड़ कयूं। इलेक्शन बाद असां कम्युनिस्ट घणे भाङे हारी कमेटी ऐं मुतहदा मुहाज़ में गॾिजी कमु कंदा रहियासीं ऐं सिंध जी पार्टी ऑर्गेनाइज़र जी हैसियत में मुंहिंजो घणो अचणु वञणु नवाब शाह ऐं ॿियनि ज़िलनि में थियो, जिते मां नवाब शाह में काज़ी साहिब जे घर में ऐं सखर में शमसुद्दीन जे घर में रहंदो हुअसि। काज़ी साहिब जा ॿार मुंहिंजे लाइ हर शइ घर जे मथे हिसे में पहुचाईंदा हुआ ऐं वक़्त ते स्टडी सर्कल बि संदसि घर मथां कंदो हुअसि। काज़ी फैज़ मोहम्मद हिकु गैर तअसुब ऐं ईमानदार ऐं इंतिहाई जज़्बाती शख़्स हो। हुन पंहिंजी शुरूआति शायदि ख़ाकसार तहरीक खां कई हुई ऐं शमसुद्दीन शाह पिणु उन तहरीक मां आयो हो। काज़ी फैज़ मोहम्मद हिकु वफ़द वठी बंगाल बि वियो हो, जॾहिं उते अणविरहायल हिंद में ॾुकार पियो हो। काज़ी साहिब सरापा इख़लास ऐं मुहबत ऐं सच जो मुजस्समो हो ऐं सारी उमिरि उन्ही कम लाइ हड़ा ख़र्च कंदो रहियो। सिर जी सटी ॾिनाई। साणसि पोइ मुलाक़ात कराची में हाई कोर्ट जे विरांडे में थी हुई ऐं ॿुधायईं त संदसि सिहत ठीकु कान थी रहे ऐं कुझु वक़्त बाद गुज़ारे वियो। काज़ी साहिब जी दोस्ती बिना सियासी तअसुब जे मौलवी मुआज़, जेको वॾो हकीम दीनी आलम हुयो, हारियुनि ऐं कम्युनिस्ट वर्करनि सां हुई। मूंखे न रुॻो पाण पर संदसि घर भातियुनि इज़त मोहबत ॾिनी ऐं असांजी दोस्ती तमामु गहरी हुई। शायदि उन करे बि त मां भॻोड़ो न थियसि, बल्कि पंहिंजूं समूरियूं क़ुवतूं मूं सिंध लाइ वक़्फ़ करे छॾियूं। इहा ई हालति काज़ी साहिब जी बि हुई।
काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटा पेश कंदे डॉक्टर नबी बख्श बलोच लिखियो, निहायत शरीफ़, हर दिल अज़ीज़, बुलंद इख़लाक़, आम वारे ख़्याल खां आजो, नेठो ऐं निमाणो, इरादे जो पुख़्तो, असूल जो पक्को, ख़िदमत ऐं क़ुर्बानी जो क़ाइल, सिंध जी ग़रीब अवाम जो ख़ैर ख़्वाह, मुल्क ऐं क़ौम जो दर्द रखंदड़, दोस्ती निभाईंदड़ ऐं सॾ सां गॾु सॾ ॾींदड़, उहो हो काज़ी फैज़ मोहम्मद मरहूम। मुंहिंजी साणुसि मुहबत हुई ऐं संदसि मूं ते शफ़क़त। काज़ी फैज़ मोहम्मद मूं लाइ हिकु मुशफ़िक़, महिरबान ऐं वॾे भाउ वांगुरु हो। मूं खेसि शायदि पहिरियों भेरो तॾहिं ॾिठो जॾहिं नौशहर फ़िरोज़ मदरसे में 1929 ऐं 31 में हू मोहतरमा अब्दुर्रहीम खे मिलणु ईंदो हो, जेको उन वक़्तु 6 7 दर्जे अंग्रेज़ी जो शागिर्दु हो। आउं पहिरियों ऐं ॿियो पढ़ंदो हुउसि। मोहतरमा अब्दुर्रहीम मेमण जी ज़हानत, जुरत ऐं ख़ुशतबी वारनि ख़ूबियुनि सबबि आउं खेसि पंहिंजो अॻुवाण करे सम्झंदो ऐं वटि वञी रहंदो ऐं सिखंदो हुउसि। उते काज़ी साहिबु हिकु ॿ दफ़ा आयो ऐं मूंखे मुहबत ऐं शफ़क़त सां मिलियो। उन बाद विचां के साल पइजी विया। 1935-36 में आउं कॉलेज पढ़णु वियुसि ऐं DG सिंध कॉलेज कराची, पोइ इस्लामिया कॉलेज में दाख़िला वरिती। मोहतरमा अब्दुर्रहीम मेमण उन वक़्तु NAD इंजीनियरिंग कॉलेज में ॿियो साल पढ़ंदो हो ऐं लेस्ली विल्सन मुस्लिम हॉस्टल में रहंदो हो। मूंखे बि उते कमरो मिलियो। काज़ी फैज़ मोहम्मद पोइ उते अची रहियो, शायदि ला कॉलेज में पढ़ंदो। कॉलेज वारे उन दौर खां वठी काज़ी साहिब सां संगत ऐं रफ़ाक़त थी। काज़ी साहिब जे पुख़्ते इरादे, तामीरी जज़्बे, सॼण पाई ऐं शफ़क़त सबबा संदसि मुहबत भरिया दास्तान दिल ते नक्श थियल आहिनि। नवाबशाह सां वास्तो रखंदड़ नामियारो शाइर वसीम सुमरो लिखे थो, मूं लिखण जी शुरूआत 1979 खां कई हुई। थोरे अरसे में सिंध जे ॿियनि केतिरनि अदबी शख़्सियतनि सां गॾु मुंहिंजी ॾेठ वेठ साईं काज़ी फैज़ मोहम्मद सां बि थी चुकी हुई। अॼु जिते ग़रीबाबाद नवाबशाह में फैज़ मेडिकेयर आहे, उते उन ज़माने में काज़ी फैज़ मोहम्मद जी ज़ाती रिहाइश हूंदी हुई, जंहिंमें हिकु कुशादो कमिरो हूंदो हो जिते मां साणुसि मिलणु वेंदो हुउसि। उते हुन खां सवाइ ॿिया हुन जे पढ़ण जा किताब हूंदा हुआ। शायदि उहे पढ़ी हू पंहिंजी अकेलाई जो उन वक़्तु ग़म ग़लत कंदो रहंदो हो। 1980 दौरान काज़ी फैज़ मोहम्मद खे आउं संदसि सफ़र जी यादनि में वेढ़ियल ॾिसंदो हुउसि। उन ज़माने में हू शाइरी कंदो हो, बल्कि हू उन शाइरी खे अनवर बलोच जी प्रेस ते कंपोज़ बि कराईंदो रहंदो हो। जॾहिं साणुसि मिलंदो हुउसि त हूअ मूंखे पंहिंजी शाइरी झुंगारे बि ॿुधाईंदो हो। मूं अञा ताईं संदसि ॿई नावल जिनसार ऐं 2222 न पढ़िया हुआ, जिन जी तारीफ़ जी ख़ुशबू अदबी माहौल सां गॾु मूंखे बि वासे छॾियो हो। मूं अॻिते हली उहे ॿई किताब पढ़िया, जिन मां जिनसार नावल हक़ीक़त निगारी ते बीठल आहे, जॾहिं त 2222 नावल तस्वीरियत ते आधारियल आहे। मूं लाइ ॿई नावल उमेन तरफ़ उन्हनि निकिरंदड़ ॿिनि रस्तनि वांगुरु आहिनि, जिन मां हर हिक जी पंहिंजी अहमियत ऐं अफ़ादियत आहे। हीअ ॿई नावल ॿीहर छपराए उन जे नई नस्ल सां शनास कराइण जी अशद ज़रूरत आहे। बराबरि काज़ी फैज़ मोहम्मद हिकु बरजस्तो सियासतदान ऐं हिकु बेबहा कलमकार बि हो, पर मुंहिंजे यादनि में जेके हुन सां घारियल 2 साल महफ़ूज़ आहिनि, उन्हनि में हू हिकु शाइर हो। मूंखे इहा ख़बर न आहे त संदसि शाइरी जो छपायल उहे 2 बंदियूं महफ़ूज़ बि आहिनि या न, जिन मां केतिरी शाइरी हू झुंगारींदो रहंदो हो, जंहिंमें तेज़ तूफ़ान बजाए हवा जा हल्का झूटा महसूस थींदा हुआ ऐं जंहिंमें सन्हे में सन्हे दर्द जी वंदड़ सीर बि हूंदी हुई। हू झुंगारींदे झुंगारींदे ख़ामोश थी वेंदो हो ऐं मूंखे सम्झाइण शुरू थींदो हो त जीअं इंसान जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, तीअं राग जूं बि मुख़्तलिफ़ शक्लियूं आहिनि। मां हुनजे उन राग जे ॿुधायल शक्लनि खे भरिसां भित ते टंगियल तस्वीरुनि में ॾिसण जी कोशिशि कंदो हुउसि, जिते हेठि दरी में ॿियनि किताबनि सां गॾु हिकु किताब राग सागर पिणु रखियल हूंदो हो।
मूं तमामु देर सां साईं जीएम सैद जे हिकु मज़मून में पढ़ियो त साईं काज़ी फैज़ मोहम्मद मशहूरु गायक अलहरीन नूनारी जो शागिर्दु बि हो। शायदि उन खेसि क्लासिकल राग जी सुञाणप अता कई हुई। मूं काज़ी फैज़ मोहम्मद जे विछोड़े खां पोइ काज़ी फैज़ मोहम्मद जी शाइरी जे नाले सां हिकु मुख़्तसर मज़मून बि लिखियो हो, जेको सुहेल सांगी हिकु नोट सां कराची में शाया थींदड़ हिकु अख़बार में शाया कयो हो। 1981 में इमदाद मेमण जी मदद सां असां साईं काज़ी फैज़ मोहम्मद जी शायदि आख़िरी सालगिरह होटल कैफ़े शिराज़ जे अंदरे लाउंज में मल्हाई हुई। उन सालगिरह जी हिकु सुरमई शाम मूंखे अॼु बि यादि आहे। मां साईं खे संस जाइ त खणणु आयो हुउसि। हूअ ॾिनल वक़्त ते पंहिंजी पीरसनी उमिरि में बि तयारु वेठो हो। असीं हिकु बगी ते सवार थी कचहरी रोड ते वाक़ई कैफ़े शिराज़ ते पहुता हुआसीं ऐं एसि ताईं काज़ी साहिबु न थिए लथो जेसि ताईं मूं पंहिंजो ज़िद ख़तमु न कयो त ठीकु आहे साईं, किरायो अव्हां ई ॾियो। उहा मेणबतियुनि जी रोशनी में ओझल सांझ ॼण मुंहिंजे ज़हन में हिन वक़्तु बि रोशन आहे जंहिंमें हुन पंहिंजी सालगिरह जो केक काटियो हो। पोइ जल्द 1982 में काज़ी फैज़ मोहम्मद, जेको सिंध ऐं हिंद जो हिकु वॾो सूफ़ी मनशी इंसानु हो, असांखां जिस्मानी तौरु जुदा थी वियो। उन वक़्तु थी सघे थो असांखे अखियुनि जे उन्हनि लुड़कनि जी अहमियत जी बि ख़बर न हुजे जेके बेसाख़्ता असांजे अखियुनि मां वही हुनजे विछोड़े जो नोहो बणिजी विया हुआ। पर सुत थी जॾहिं ॿियनि सां गॾु मूं बि काज़ी फैज़ मोहम्मद जी गुज़िरियल ज़िंदगी जो इब्यास कयो त मूंखे ख़बर पई त मां केॾो त निढड़ो माण्हू हुअसि, जंहिंजे नसीब में निंढे खंड जे हिकिड़े तमामु क़दावर शख़्सियत जी वेझड़ाइप लिखियलु हुई। उन वक़्तु मुर्तज़ा शाल ऐं ॿियनि दोस्तनि पारां हालाणी में काज़ी फैज़ मोहम्मद जे चालीहे जे मौक़े ते करायल तज़ियती मिड़ाके में मां बि शामिलु थियो हुउसि। पर सच हीअ आहे त काज़ी फैज़ मोहम्मद उन्हनि जहिड़नि किरदारनि वांगुरु रहियो आहे। तारीख़ जिन खे कॾहिं बि मारे न सघंदी आहे। उन करे मुंहिंजी नज़र में साईं काज़ी फैज़ मोहम्मद बि जुग जुग जीअंदो रहंदो। संदसि जलायल फ़िक्री जूत अॼु बि जरकंदड़ आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब ऐं पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जे शुरूआती हिसे में नामियारे सियासतदान ऐं अदीब काज़ी फैज़ मोहम्मद खे भेटा पेश करे रहिया हुआसीं ऐं हाणे सिंध जे हालतुनि ते नज़र डोड़ायूं था। हूं त सॼी सिंध में औरतुनि जा हक़ त परे जी ॻाल्हि, औरतुनि खे इंसानी नथो सम्झो वञे, पर सिंध जा उतरिया अधु दर्जन खनि ज़िला औरतुनि जो मक़्तल बणियल आहिनि। जरगन में उन्हनि जी असमत जो अघु ऐं ज़िंदगी जी क़ीमत लॻाई वञे थी। उन्हनि ज़िलनि में क़ानून त हले थो, पर रियासती क़ानून न, पर जरगाई क़ानून। उन भोतारनि जरगाई सिस्टम जे नाले में मुतवाज़ी अदालती निज़ाम जोड़े वरितो आहे, जिते उहे अदालती इख़्तियार इस्तेमालु कंदे सज़ाऊं ॾियनि था ऐं उन्हनि ते जबरी अमल बि कराइनि था ऐं रियासत इहो तमाशो बेहसी सां ॾिसंदी रहे थी। सिंध जेका पंहिंजी तहज़ीब मोहबत इंसानी जी सुञाणप सां सदियूं अॻिते रही आहे, अॼु ज़ुल्म जो मैदान बणिजी वई आहे। हिन धरती ते औरतूं क़त्ल कयूं वञनि थियूं, विकिरो कयूं वञनि थियूं ऐं इज़त जे नाले ते संदन ज़िंदगी ख़तमु कई वञे थी, जॾहिं त असल ॾुहारी उहे आहिनि जेके पंहिंजी सियासी ताक़त ऐं जागीरदाराणियुनि रस्मनि सां क़ानूनी इंसानियत ॿिन्ही खे यरगमाल बणाए वेठा आहिनि। सिंध में औरतुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि जो ज़िम्मेवार फ़क़्ति को हिकु कातिल या ॾुहारी नाहे, पर सॼो जागीरदाराणो ढांचो आहे जेको जरगाई निज़ाम जे नाले सां सदियूं पुराणी ग़ुलामी खे ज़िंदा रखियो पियो आहे। उहो जरगा सिस्टम जेको अदालत में आइन जे मुतबादिल तौरु ज़ुल्म जो उहिञाण बणिजी चुको आहे, जिते अॼु बि औरत खे हिकु वखर हिकु जिन्स जी हैसियत सां ॾिसे थो। औरतूं अॼु बि कारहं जे इल्ज़ामनि में क़त्ल कयूं वञनि थियूं। उनजी क़िस्मत जो फ़ैसिलो उहे माण्हू कंदा रहनि था जेके पाण खे सरदार सॾाइनि था, पर हक़ीक़त में उहे धरती जा ॾोहारी आहिनि। उहे जागीरदार जेके पाण खे सिंध जा मुहाफ़िज़ रहनुमा सॾनि था, असल में सिंध जी तबाही जा बुनियादी कारण आहिनि। बेइंसाफ़ी ते ॿधल जरगाई सिस्टम रियासती अमलदारी वारे इस्तलाह खे लतीफ़ो बणाए छॾियो आहे।
सिंध हाई कोर्ट तरफ़ां पाबंदियुनि जे बावजूदि सिंध में जरगा जारी आहिनि। हुकूमत जरगनि ते पाबंदी वारे अदालती हुकुम ते अमल कराइण लाइ तयारु नाहे। जरगाई सरदार उहो इसरार कनि था त उहे नबेरा आहिनि जिन खे जरगा न सॾियो वञे, पर सवाल इहो आहे त सिर्फ़ु नालो बदिलाइण सां उहे नबेरा तौहीन अदालत जे सिमरे में न ईंदा। सिंध में औरत जो क़त्ल सिर्फ़ु हिकु फ़र्द जो मौत नाहे, उहो पूरे समाज जी गैरत, इंसानी क़दरनि ऐं कानून जी मौत आहे। जॾहिं हिकु छोकिरी खे पंहिंजी पसंदि जी शादी करण जी जुरत ते क़त्ल कयो वञे थो, जॾहिं हिकु माउ खे सिर्फ़ु शक जे बुनियाद ते मारियो वञे थो, ऐं जॾहिं हिकु मासूम ॿारड़ी संग चटी में ॾिनी वञे थी, तॾहिं इहो ज़ाहिर थिए थो त सिंध में इज़त जो नालो ज़ुल्म जे जवाज़ तौरु इस्तेमालु थी रहियो आहे। अॼु सिंध में गैरत जे नाले ते थींदड़ क़त्ल, जागीरदाराणो निज़ाम ऐं ॾोहनि जी सियासत हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। उहे सरदार जेके इक़्तिदार जे ऐवाननि में मौजूदु आहिनि या ओसिताईं रसाई रखनि था, साॻे वक़्तु ॾोहारी नेटवर्क जा सरपरस्त बि आहिनि। ॾोह उन्हनि जी सरपरस्ती जी छटी हेठि थिए थो। सवालु इहो आहे त छा सिंध जे नियाणियुनि जी इज़त ऐं ज़िंदगी जी का क़ीमत न आहे? छा कानून सिर्फ़ु ग़रीबनि लाइ आहे? छा इंसानी हक़नि जी ॻाल्हि करणु सिर्फ़ु तक़रीरनि ताईं महदूदु आहे? जॾहिं हिकु औरत खे रियासत जे कानून बदिरां सरदारनि जे फ़ैसिले ते क़त्ल करे सघिजे थो, त पोइ उहा रियासत कहिड़ी इंसाफ़ जी दावा करे थी? हाणे वक़्तु अची वियो आहे त सिंध जे अवाम खे इहो तस्लीम करणो पवंदो त जागीरदार न फ़क़्ति सियासी मसइलो आहिनि, पर समाजी नासूर आहिनि। जेसिताईं ही निज़ाम ज़िंदा रहंदो, सिंध में औरतुनि जा लाश मिलंदा रहंदा। जरगाई निज़ाम खे ख़तमु करण बिना औरतुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त रुॻो ख़्वाब बणियल रहंदी। असांखे इहो बि सम्झणु घुरिजे त सिंध जी मुआशी तबाही, बेरोज़गारी ऐं ॾोहनि जी वधंदड़ लहर जो बुनियादु बि उन्हनि जागीरदारनि जे ॾोहनि जी मईशत आहे। भुंग, अगवा ऐं धाड़ा हाणे उन्हनि लाइ आमदनी जो ज़रियो बणियल आहिनि। जॾहिं त पुलिस ऐं इंतिज़ामिया संदन भरझली बणियल आहे, उहे ई माण्हू कानून जी हुक्मरानी जा नारा हणनि था, पर हक़ीक़त में कानून खे पंहिंजे पेरनि हेठि रखियो वेठा आहिनि। सिंध जो मुस्तक़बिल तॾहिं महफ़ूज़ थींदो जॾहिं औरतुनि जे क़त्ल खे रस्म या गैरत न, पर ॾोह सम्झो वेंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाकिस्तान में अहमदियन सां इंसानी बुनियादनि ते यकजहती ॾेखारण जी ज़रूरत जे उनवान हेठि मतहर अली ताहिर लिखियो। अधु सदी खां वधीक अरसे ते पकड़ियल हिकु तरफ़ी दुश्मनी ऐं नफ़रत भरी परपेगेंडा उहो ॾींहुं ॾेखारियो आहे जो पाकिस्तान जे अक्सरती तबिके लाइ अहमदी हाणे न रुॻो पाकिस्तानी शहरी रहिया आहिनि, पर खेनि इंसान हुजण जी इज़त ऐं बुनियादी हक़नि जे लाइक़ु बि नथो सम्झो वञे। हीअ सूरतहाल हर उन पाकिस्तानी लाइ इंतिहाई ॻणती जोगी आहे जेको पंहिंजे मुल्क सां सचो प्यारु रखे थो। अहमदियन सां मुआशरती नफ़रत एतिरी वधी वई आहे जो हाणे मुअल अहमदी बि उन खां महफ़ूज़ न आहिनि। पाकिस्तान जे केतिरनि ई इलाइक़नि में बार बार अहमदी शहरियुनि जे क़बरनि जी बेहुरमती कई वई आहे। संदन कुतबनि खे टोड़ियो वियो ऐं उन्हनि ते कारो रंग हयो वियो। पाकिस्तान हिकु जमहूरी रियासत आहे। उन जे आइन जी शक वी हर शहरी खे पंहिंजे मज़हब इख़्तियार करणु, तबलीग करण ऐं मज़हबी रस्मनि जी आज़ादी सां अदा करण जो हक़ ॾिए थी। पर जॾहिं ॻाल्हि अहमदियुनि जी अचे थी, तॾहिं न रुॻो खेनि हिन हक़ खां महरूम कयो वञे थो, पर संदन वजूद खे ई तकरारी बणायो वञे थो। 1974 में पाकिस्तान जी पार्लियामेंट हिकु आइनी तरमीम ज़रिए अहमदियुनि खे ग़ैर मुस्लिम करार ॾिनो, जेको रियासती ऐं समाजी सतह ते अहमदी शहरियुनि जे ख़िलाफ़ मुनज़म इम्तियाज़नि जी शुरूआति बणियो। हिकु ॾहाके बाद 1984 में जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में जारी कयल आर्डिनेंस अहमदियुनि लाइ ज़िंदगी खे वधीक ॾुखियो बणाए छॾियो। उहे पाबंदियूं पाकिस्तान जे अदालती निज़ामी मुआशरती रवैयनि खे अक़लियतुनि सां दुश्मनी जी इंतिहा ताईं वठी वियूं आहिनि। अहमदियुनि खे तालीमी इदारनि, नौकरियुनि, सरकारी ऑफिसनि, हता वोट ॾियण जे हक़ खां बि महरूम रखियो वियो आहे। अहमदियुनि जे क़बरनि जी बेहुरमती, संदन इबादत गाहनि ते हमला या बाइकाट जूं मुहिमूं, हीअ सभु कुझु हाणे हिकु आम शहरी जी ज़िंदगी जो हिसो बणिजी चुकियूं आहिनि। पंहिंजनि जहिड़नि इंसान सां नफ़रत खे मामूली ॻाल्हि सम्झण इंतिहाई ख़तरनाक अमल आहे, जंहिं ते हर ज़िम्मेवार ऐं मुहिब वतन पाकिस्तानी खे संजीदगी सां सोचणु घुरिजे। इंसान तौरु असांखे इहा हक़ीक़त सम्झणी ऐं तस्लीम करणी पवंदी त इख़्तिलाफ़ राय
ऐं अक़ीदे जे फ़र्क़ बावजूदि बि इंसान जा बुनियादी हक़ मुक़दस आहिनि। सॼी दुनिया में अक़लियतनि जे तहफ़ुज़ खे जमहूरियत ऐं इंसानी तरक़ी जो पैमानो सम्झो वञे थो। जेकॾहिं असां चाहियूं था त पाकिस्तान हिकु मुहज़िब तरक़ी याफ़्ता ऐं पुरअमन मुल्क बणिजे त पोइ असांखे सभ खां पहिरीं पंहिंजे अक़लियतनि खे इज़त एतिराम ऐं मसावी हक़ ॾियणा पवंदा जेके कंहिं बि मुहज़िब रियासत जी बुनियादु हूंदा आहिनि। अहमदी शहरिन जे मुल्क पाकिस्तान सां वफ़ादारी, हुब्बुल वतनी ऐं वतन जी सरबुलंदी लाइ क़ुर्बानियूं असांजी क़ौमी तारीख़ जो हिकु सुनहरी पर विसारियल बाब आहिनि। बतौर हिकु क़ौम असांखे सोचणो पवंदो त छा असां पंहिंजे ॿारनि खे नफ़रत जी विरासत ॾियणु चाहियूं था या हिकु अहिड़ो पाकिस्तान छॾणु चाहियूं था जिते हर माण्हू चाहे कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखे बराबरी जो इंसान मञियो वञे। हीउ सवालु हाणे टारण जो न आहे पर जवाबु ॾियण जो वक़्तु अची चुको आहे ऐं उहो जवाबु सिर्फ़ु इंसानियत, इंसाफ़ ऐं हमदर्दी जे उसूलनि ते ॿधल थी सघे थो। गुरबत ॾींहों ॾींहुं वधी वई आहे, पर गुरबत जी कहिड़ी ॻाल्हि कजे। इन हवाले सां नामेरो लेखक शिकस्ता मज़ारी लिखे थो। चवणी आहे त ॾुखियो वक़्तु बादशाहनि ते बि ईंदो आहे, मगर मौजूदा हालतुनि जहिड़ो ॾुखियो वक़्तु जंहिं समाज जे चंद माण्हुनि खे छॾे करे बाक़ी हर इंसान खे धोॾे ऐं लोॾे छॾियो आहे। समय साल अॻु सिर्फ़ु ॾुकर माण्हुनि खे मुतासिर कंदो हो या के वबाई बीमारियुनि विघे माण्हू मुश्किलनि ऐं मुसीबतनि में पवंदा हुआ, मगर हींअर त हर तरह जी गुरबत इंसान खे बेपाड़ी वलिजी या वकोड़े वई आहे। सभ खां पहिरें दर्जे ते जेका गुरबत अची इंसान में वासो करे वई आहे सा आहे ज़हनी गुरबत। असल गुरबत जंहिं ख़ल्क़ खे पिनाए छॾियो आहे सा आहे समाजी गुरबत, समाजी अणबराबरी। कुझु ख़ल्क़ पारां पाण खे वधि ऐं ॿिए खे कमतर सम्झणु ॼण त हिकु रस्म बणिजी वई आहे। आम माण्हू जे पेट जी बुख जी दोज़ख जेका हर गुरबत जी जड़ आहे, जंहिंमें सवें हुकूमतनि जे मुक़ाबले में हिन हुकूमत में 10 खां 15% ताईं जो रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। उहा मथे वेठल पॉलिसी साज़नि जी नाअहली आहे, उन जी अक़रबा परवरी, दौलत जमा करण जी हिर्स, उन जी बदउनवानी आहे जंहिंखे लिकाइण लाइ उन्हनि पंहिंजे हेठां वरी ॾोहारी माण्हू रखी छॾिया आहिनि जेके उनजे हर जुर्म ते कख रखंदा आहिनि, जिन जो कमु ई आहे जहालत वारी भुतारकी निज़ाम खे हथी ॾियणु, मज़बूत करणु, पंहिंजे भुतार जी हर ज़ाहिरी ऐं लिकियल बुराई खे मुस्बत बणाए उनखे एडवर्टाइज़ करणु। अहिड़ा केतिरा ई दिलि धोरींदड़ मंज़र असां पल पल पंहिंजे अखियुनि अॻियां थींदे ॾिसंदा आहियूं, पर सवाइ अफ़सोस करण जे कुझु न आहियूं करे सघंदा, छो त असांजे हथ में आहे ई कुझु कोन। जेके साहिब हैसियत आहिनि उहे पाण ॼण त गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी जी रहिया आहिनि। ग़रीब खे ॾियण लाइ उन्हनि वॾियुनि गाॾियुनि वारनि वटि सिर्फ़ु गोली या चमाट आहे। हिकु हिंदुस्तानी लेखक कहिड़ी न हक़ीक़ी ॻाल्हि लिखी आहे त हिकु अमीर माण्हू केतिरनि ई एकड़नि ते फैलियल महल में रहंदो आहे, सुम्हंदो पोइ बि 6x2 फुट जे बेड ते आहे। बाक़ी उनजे समूरे बंगले में सिर्फ़ु उनजो अहंकार यानी गुरूर ई रहंदो आहे। अझो अटो ऐं लटो दुनिया में पैदा थींदड़ हर इंसान जो बुनियादी हक़ आहे। असां अहिड़े हक़ खां केतिरा ई मासूम महरूम ॾिठासूं। कुझु ॾींहं पहिरियां गाॾियुनि जे हिकु गैराज में अहिड़नि मासूमनि खे गिरीस ऐं आयल लॻल कपिड़नि में कमु कंदे ॾिसी अखियूं लुढ़क लाड़े वेठियूं। ट्रकनि जी मरमत वारी गैरेज में हिकु 6-7 सालनि जे मासूम खे 6 फुट जी लोही राड़ सां ट्रक जो टायर खोलींदे उनखे ग्रीस वग़ैरह ॾींदे ॾिसी न धरती धुॾी न आसमान किरियो। स्कूलनि जे दरवाज़नि ते अहिड़ा ॿार बि ॾिठा जेके स्कूल वञण जी उमिरि में समोसा ऐं चिप्स खपाईंदा आहिनि, गलियुनि में छोलनि जे थालियुनि खे खणी सॼो ॾींहुं होकरा ॾींदा आहिनि। आसी ज़मीनी शायदि अहिड़े ई मंज़र खे पंहिंजे हिकिड़े शेर में ईअं बयानु कयो आहे, आओ ख़ुदा तूं हेठि लही आ, पंहिंजो जोड़ियल ॾेह ॾिसी वञु, जहिड़ा माण्हू तुंहिंजा माण्हू पंहिंजनि ते निशान हणी वञु, आओ घड़ी खनि हेठि लही आ। कंहिं ॾाहे जे चवण वांगुरु गुरबत अलाह जो पैदा कयल निज़ाम न आहे, पर उहा ज़मीन वारनि जो जोड़ियल करप्ट निज़ाम आहे, जंहिं गुरबत जहिड़े देव खे जनमु ॾिनो आहे जेको रोज़ु मिसकिननि जा हॾा बि गड़काए थो छॾे। ज़मीन वारनि जो अहिड़ो वैशी निज़ाम जंहिंमें ग़रीब ॾींहों ॾींहुं ग़रीब ऐं अमीर ॾींहों ॾींहुं अमीर थी रहियो आहे, हिकु सोचियल सम्झियल सटियल साज़िश आहे जंहिं तहत हू पंहिंजे असासनि में 24 कलाक इज़ाफ़ो कंदा रहनि था।
ग़रीब जी क़िस्मत में हिकु वेले जी मानी बि लिखियलु आहे, अलाए जे नाहे। ग्लोबलाइज़ेशन में बैंकारी निज़ाम अहिड़े करप्ट सिस्टम जी पुश्त पनाही कनि था। अमीरनि जा असा जेकॾहिं अरबें रुपया थी वञनि था त ॿिया अरबें रुपया हूअ पंहिंजे वफ़ादारनि जे अकाउंटनि में रखाइनि था। हिते हर शइ विकामे थी, मुफ़्त में सिर्फ़ु बुख मिले थी, मायूसियूं ऐं महरूमियूं मिलनि थियूं, गुरबत मिले थी, तंगदस्ती मिले थी ऐं मौत मिले थो। हीअ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। शिकस्ता मज़ारी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।